दोस्तों रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल जेको आज़म मेंगल जो बहितरीनु शाहकार मेगा प्रोजेक्ट अचण वारो आहे। वॾे स्केल ते मेगा सोप सीरियल रियासत रियासत जा दोस्तों सभु एपिसोड त तव्हांखे ख़बर आहे 50 ताईं जॾहिं फाइनल थींदा त हिन जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। पर उन खां पहिरियां अॼु जेका डिस्कस थियण वारी आहे हिकु बहितरीनु मौज़ू ते सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदोसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। दोस्तों दरअसल तव्हां ॾिठो हिन ड्रामे में साॻिए अदाकार ज़हर ज़िंदगी वारा आहिनि। आज़म मेंगल ओॾो जी ओठो शफ़ीक लुंड साहब बि हिन में आहे, खजू पाण बि आहे, इम्तियाज़ बलोच बि हिन ड्रामे में आहे ऐं साईं निसार शाह जी एंट्री अञा न थी आहे। उमेदु आहे अॼु साईं निसार शाह खे बि हिन ड्रामे में ज़रूरु आणियो वेंदो। और जेका ॿिया मीरपुर माथिले जा हल्का फुल्का अदाकार उहे बि हिन ड्रामे में आहिनि ऐं हिन ड्रामे में इजाज़ कुलाची अञा एंट्री न आहे ऐं उमेदु आहे त इन जी बि एंट्री लॻंदी हिन ड्रामे में। बाक़ी खोड़ सारा बहितरीन जीअं अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान रियासत ड्रामे में अञा एंट्री न आहे ऐं हुन पंहिंजा बि ड्रामे में एंट्री हई आहे ऐं सुठी अदाकारी कई पई वञे। इहे कुझु ॿ टे जेका अदाकार मिस आहिनि उमेदु आहे इहे जीअं साईं निसार शाह कमाल खान यानी अहमद अली शेख इहे हुजणु खपेनि। हिन में ड्रामे में उन्हनि जी जाइ ते मंज़ूर मुराद ऐं फ़हीम भुट्टो साहब खे एंट्री ॾिनी वई आहे। इन ॿिनि अदाकारनि जा ते ही ॿ अदाकार आया आहिनि। ॾिसो हिननि जी अदाकारी मंज़ूर मुराद जी अदाकारी बि तव्हां ॾिठी आहे। फ़हीम याया भुट्टो त सीनियर अदाकार आहे खैरपुर जो जेको उर्दू फिल्मुनि में बि कमु करे चुको आहे, पाकिस्तानी ड्रामनि में कमु करे चुको आहे। हिकु तलाश फिल्म आहे पाकिस्तानी मुस्तफ़ा कुरैशी जी, उन में विलन तौर ते कमु करे चुको आहे। हू नाले वारो अदाकार आहे।